ए पासे ठारूशा में खबर ईंदासीं। ठारूशा वेझो रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु पीरसन ज़ख़्मी थियो आहे। ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। रोड हादसे बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी विच में टक्कर जे नतीजे में हाजी बादल लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो हो। ज़ख़्मीअ खे गणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई फौत थी वियो। ठारूशा भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। रोड हादसे बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी विच में टक्कर जे नतीजे में हाजी बादल लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो हो, जेको फौत थी वियो आहे। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वियो त उन रस्ते में ई दम ॾिनो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठारूशा भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी विच में टक्कर जे नतीजे में हाजी बादल लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो हो, जेको फौत थी वियो आहे। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई हुन दम ॾेई छॾियो। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। रोड हादसे बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी जे विच में टक्कर जे नतीजे में हाजी बादल लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो हो, जेको फौत थी वियो आहे। गणती जोगी हालत में ज़ख़्मीअ खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ई हुन दम ॾेई छॾियो। ठारूशा भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी विच में टक्कर जे नतीजे में हाजी बादल लांघा सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल नियो पियो वियो त उन रस्ते में ई दम ॾिनो आहे। अपडेट लाइ असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर दीन मोहम्मद सुमरू सां। जी दीन मोहम्मद, अपडेट कजो। हाजी मानूर ठारूशा भंगू बेनज़मत जो लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में पीरसन आहे हाजी बादल लांघा हू जेको ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में ठारूशा जे अस्पताल नियो पियो वियो त हू जेको आहे रस्ते में हुन दम धणी हवाले कयो, जॾहिं त अहिड़ी जेको आहे ख़बर खां पोइ ॻोठ ऐं इलाइक़े में सोच छाइण लाइ। जी मानूर। DM सुमरो, अपडेट लाइ वॾी महिरबानी। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठारूशा भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन फौत थी वियो आहे। बुलेटिन में ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं, तव्हांखे अपडेट कंदासीं। शेखुपुरा मां